मीरा ही सब कुछ है। तू के गैर मर्द से टकरी मुखा यो कतई बर्दाश्त कोन थींदो। गैर 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 शाहज़ेब मुसा प्यार तो करे ऐं चंद ॾींहनि में असां ॿई शादी करण वारा आहियूं। गैर तो तू आहीं हिकु धारियो। मीरा मीरा तुझी इन हरकतुनि जे करे तोखा हाशिम बा केतिरो नाराज़ थियो। तोखा इहो विसरी वियो। चाचा हाशिम जे कावड़ जो सबब तू है दिलावर तू। ऐं तोखे को बि हक़ न आहे मूंखे रोकण ऐं टोकण जो। मीरा तू ही छा चई रही आई? हा दिलावर हाणे मुंहिंजे सिर जो ताज शाहज़ेब आहे। छो त न मञींदे बि मां उनखे क़बूल करे छॾियो आहे ऐं हाणे तुंहिंजी रस्ता रोक ग़लति आहे। मीरा शाहज़ेब जो तोसां मिलण मूंखां बर्दाश्त कोन थो थिए। दिलावर इहो मुंहिंजो मसइलो न पर तुंहिंजो आहे ऐं अॼु खां पोइ मुंहिंजी रस्ता रोक न कंदो कर। रेस जो सलाम। वालेकुम सलाम। रे खेरू जे हवाले रेसमू हमरा हथ कया आहिनि ॿई चीते खां बि तेज़ आहिनि ऐं तोपची बहड़ा जो सुईअ मां बि न घुसनि। तंहिं करे मां पंहिंजो अलॻि टोलो ठाहियो आहे। ॿई चीता शींहनि सां गॾु आहिनि। हाणे रेसम मुल्क खे अहिड़ा टांटा ॾींदुनि जो सॼो मुल्क थरथिले में हूंदो। ॾिसंदासीं साईं तव्हां हाणे कहिड़ो था कल्याण कयो। जे तो बि शेरू वांगुरु जेॾीमहिल तंहिंमहिल पाठा खाधा त वॾो गंद थींदो। हा रेस शेरू बि हाणे तयारु आहे। जख़म गहरो अथसि पर हलण घुमण जहिड़ो आहे। हेरो शेरू हाणे छुटल कारतूस आहे उन्हे जो आसरो न कर। तूं पंहिंजो ममण बचा। रेसा जो हुकुम खपे। सभ खां पहिरां मां हिन सूबेदार खां पलांदो ठंदुमि ऐं पोइ ॿिए पलांद। खेरो इहो सूबेदार वॾो गंद थो करे। मां त चवां थो शुरूआत करी न सूबेदार सुखे खां। ईअं कंदुमि रेस। चङो मां हाणे हलां थो। राति संगत जो शिकार जो प्रोग्राम ठहियल आहे। ठीकु आहे तूं खुट कोन कर तोखे हथियार मिली वेंदा पर गंद बि अहिड़ो गंद कजांइ सफ़ा गंद कजांइ। ठीकु आहे रेस। बाबा जानी मां ॿुधो हो त तव्हां एॾा शफ़ीक आहियो जो नौकरनि सां बि प्यार कंदा आहियो ऐं इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढी सुठी लॻी। मां सम्झंदो हुउसि त इहा सुठी ॻाल्हि आहे पर मूंखे अॼु ख़बर पई जंहिंजी जेतिरी हैसियत हुजे उनखे ओतिरी इज़त हुजे। छा थियो आहे शाहज़ेब ख़ान? कंहिं तोसां बदतमीज़ी कई आहे छा? छो न बदतमीज़ी कंदा? तव्हां नौकरनि खे मथे ते चाढ़ी छॾियो आहे। केरु आहे उहो बदबख्त शख्स जंहिं तोसां बदतमीज़ी कई आहे? दिलावर बदतमीज़ी कई आहे। ठीकु आहे मां हर शइ बर्दाश्त करे वेंदुसि पर दिलावर केरु थींदो आहे मीरा खे घटि वधि ॻाल्हाइण वारो? बाबा साईं मां मीरा जे ख़िलाफ़ कंहिंखे बि ग़लति ॻाल्हाइण न ॾींदुसि पोइ छो न अव्हां जो साथी हुजे नौकर हुजे या दोस्त हुजे। बाबल साईं दिलावर थींदो केरु आहे जो मीरा खे घटि वधि थो ॻाल्हाए? दिलावर मुंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त ज़रूर आहे पर मुंहिंजो सॻो भाउ नाहे जो मुंहिंजे नंगनि सां कड़ो थो ॻाल्हाए। दिलावर खे एॾी हिम्मत तव्हां ॾिनी आहे आशिम जो हाणे हू असांजे ज़ाती मसइलनि में टंग थो हणाए। मां दिलावर खे अहिड़ी इजाज़त हरगिज़ कोन ॾींदुसि। बाबल साईं दिलावर खे चई छॾ त पंहिंजी हद में रहे असांजे घरू मामले में टंग न अड़ाए न त मां जेॾो भलो दोस्त आहियां न उन खां वधीक ख़तरनाक दुश्मन बि आहियां। छा कयो आहे दिलावर? छा चयो आहे दिलावर? मूंखे बि त कुझु ख़बर पए न। हा बाबा साईं मूंखे छा चवंदो? मीरा खे तो चए त तुंहिंजी हरकत जे करे हाशिम मूंसां नाराज़ थियो हुयो। हुनखे त इहा ॻाल्हि बि पसंदि न आहे जो मीरा मूंसां शादी थी करे। बाबल साईं
इन जो मतलब त राज वारा सही पिया चवन न। तव्हां मञो चाहे न मञो, पर दिलावर जो मन मेरो आ। वरी बि मां चवांव थो, समझाए छॾियो दिलावर खे त मुड़ी वञे, न त मां कोन मुड़ंदुसि। जेकॾहिं दिलावर मूंसां ॿीहर मिलियो न, मां सम्झाईंदुमि दिलावर खे। अरे सर, हिम्मत न हारियो बाबा, अल्लाह सुनाई कंदो। जानो, माण्हू सम्झंदा आहिनि त अमीरनि वटि सभु सुख आहे, पर असांजा दुख त ग़रीबनि खां 1000 भेरा घणा आहिनि। मां उहो यतीम आहियां जंहिंखे यतीम करण वारो पंहिंजो पीउ सॼी हयाती मूंखे मुंहिंजी मां जे प्यार खां महरूम करण वारो को ॿियो न, पर मुंहिंजो पीउ आहे। अरे सर, इहो कूड़ हूंदो। अरे दरिया ख़ान पंहिंजी ज़ाल खे कीअं मारींदो? जानो, यही ॻाल्हि त चिटी करणी आहे त मूंखे कंहिं या त मूंखे बि पक आहे त अम्मा जो क़त्ल कयो वियो, पर अम्मा जो क़ातिल केरु आहे? केरु आहे जानू? मूंखे उन क़ातिल जो नालो केरु ॿुधाईंदो? मूंखे उन क़ातिल जो नालो मूंखे बचपन में यतीम करे छॾियो। सर, इहा ॻाल्हि त तव्हांजो मामू तव्हां सां चिटी कंदो त तव्हांजे माउ जो क़ातिल केरु आहे? जानू, जीअं बाबा मां जे क़त्ल जो इल्ज़ाम मामा जे मथां आणे रहियो आहे, तीअं मामा बि अम्मा जे क़त्ल जो इल्ज़ाम बाबा मथां आणींदो। पोइ बि ॻाल्हि त चिटी कोन्हे। सर, तुंहिंजो मामू तुंहिंजे माउ जे क़त्ल जी सज़ा काटे चुको आहे, इन करे हाणे हुनखे को बि ख़ौफ़ न आहे। जेकॾहिं तव्हांजे मामे तव्हांजी माउ जो क़त्ल कयो हूंदो त तव्हांखे पंहिंजो मामू तव्हांखे सिधी ॻाल्हि ॿुधाईंदो त तव्हांजे माउ जो क़त्ल कयो अथसि ऐं हुनजी सज़ा तूं काटे बि आयो आहे। पर जेकॾहिं तव्हांजो मामू इहो क़त्ल क़बूल नथो करे त पोइ इन जो मतिलबु आहे त रेस दरिया ख़ान ई तव्हांजे माउ जो क़ातिल आहे। त पोइ मामा किथे आहे? जानू, मामा खे ॻोल्ह, मूंखे त कुझु बि यादि न आहे। मामा जी सूरत या मामा किथे आहे? तुंहिंजो मामू त उहो कुराड़ो ई तव्हांखे ॻोल्हे ॾेई सघे थो, जंहिं तव्हांखे इहा सॼी कहाणी ॿुधाई आहे। त पोइ कुराड़े खे ॻोल्हे वठी अचां। कुराड़े ते हमिलो थियो, उन खां पोइ ॾिसजे ई कोन थो, पर वरी बि मां ॻोल्हियांसि। तोखे को बि हक़ न आहे असांजे न्याणियुनि खे रोक टोक करण जो। मीरा मुंहिंजी भाइटी आहे, तुंहिंजी न। छो आशिम्बा, छो? जॾहिं मीरा मूंसां था कढना त तुंहिंजी गैरत भड़को खाई जागी पई, ऐं जॾहिं मीरा शाज़ियब सां तहक थी ॾे त तुंहिंजी गैरत खे जुंबश ई न आहे। छो? छाकाणि जो मां ग़रीब हुयुसि ऐं शाज़िब अमीर आहे। दिलावर, पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे। तूं मुंहिंजी गैरत खे ललकारे पंहिंजे लाइ अज़ाब पैदा करण थो चाहीं छा? हाशिम भाउ, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त मूंखे दड़का ॾियण जे बजाए शाज़िब जो गिरबान पकड़ी आहे। दिलावर, छो
छो तो पंहिंजे मौत खे सॾ करी? अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत भलो आहे। दुख तो थिए हाशिम बा, मूं दोस्ती निभाइण लाइ छा छा न कयो, ऐं तूं? मां चवां थो वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां, न त तोसां मां न मुंहिंजी बंदूक ॻाल्हाईंदी। ख़ामोश, चुप कयो, बंदि कयो पंहिंजो इहे रड़ियूं ऐं कूकू। छो त अव्हां ॿिन्ही खे मीरा जे किरदार ते ॻाल्हाइण जो को बि हक़ कोन्हे, छो त मीरा हाणे मुंहिंजी नुंहुं बणिजी चुकी आहे। छाजी नुंहुं आहे सरदार साईं? अञा त मीरा शाहज़ेब सां मंगणो ई न आहे कयो, ऐं तव्हां नुंहुं नुंहुं वेठा था चओ। मीरा सिर्फ़ चाचे पले जी धीउ आहे। दिलावर, तूं पंहिंजी ज़बान दराज़ी बंदि कर पंहिंजी ज़बान दराज़ी। ऐं हले वञ था, हले वञ। मां हितां हलियो वञा सरदार? हा हा हले वञ, मूंखे तो जहिड़े शकी माण्हू जी का ज़रूरत कोन्हे। हले वञ था। वाह सरदार साईं वाह, वाह जो क़दुरु कयो अथई मुंहिंजो। पी पुटनि जे झेड़े में मां छो मरां? मूंखे छॾियो त मां वञा। भेण हले वञा, पर वञण खां पहिरियां हिकु ॻाल्हि ॿुधायूं वञा त मुंहिंजे मामे जो नालो छा आहे, हू मूंखे किथे मिलंदो, ऐं हू ॾिसण में कीअं? तुंहिंजो मामू? कहिड़ो मामू? मां तोसां कूड़ ॻाल्हायो बहादुर ख़ान, मूंखे छॾ त मां वञा। मीरण मूंखे रुगो इहो ॿुधाए त मुंहिंजो मामो किथे मिलंदो? मूंखे ख़बर न आहे। जेल मां आज़ाद थियण खां पोइ तुंहिंजो मामू केॾां आयो? दिमाग़ ते ज़ोर, कुझु सोच। मामा जो को दोस्त, को यार? हा, तुंहिंजे मामे जो हिकु जेल में दोस्त हो, उनजो नालो हो गुलज़ार, ऐं ख़बर पई आहे तूं हिकु ई ॾींहुं ॿई गॾु जेल मां आज़ाद थिया हुआ। गुलज़ार जो ॻोठु किथे आहे? मूंखे ख़बर न आहे। मूंखे छॾ त मां वञा, दरिया खां ॾिसंदुसि मारे छॾींदो। ठीकु आहे मीरल, तूं वञ। मां छा कयां थी छा नथी कयां, कंहिंसां ॻाल्हायां थी कंहिंसां नथी ॻाल्हायां, इहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। इहो दिलावर केरु थींदो मूंखे रोकण ऐं टोकण वारो? अधी दिलावर तुंहिंजो हॾ ॾोखी आहे, असांजो मोहसिन आहे। जेकॾहिं हुन तोसां सख़्त लहजे में ॻाल्हायो आहे, इन में तुंहिंजो ई भलो हूंदो। ससी, जॾहिं हू मूंखे धिकारे चुको आहे, मुंहिंजी मोहबत खे रद्द करे चुको आहे, त पोइ हाणे मां छा बि कयां न, उन में हुनजो छा? अधी मूंखे लॻे थो त तव्हां ॿई हाणे बि हिक ॿिए सां प्यार कंदा आहियो, पर ॿई मजबूर आहियो, छो जो तव्हां ॿिन्हिनि जो प्यार हिन ज़ालिम समाज खां सठो नथो वञे। दुनियादारीअ जे सबबु हिक ॿिए सां इज़हार नथा करे सघो। अधी अञा बि वक़्तु अथई थो वटि, सोचे वटि कुझु। ससी, हाणे सोचण ऐं सम्झण जो वक़्तु न आहे। दिलावर समझे छा थो पंहिंजो पाण खे? ॼण सिज लहे ऐं उभरे ई उन ते थो। हाणे मां दिलावर खे करे ॾेखारींदमि त मां उन खां सवाइ बि रही सघां थी। अदी, तूं जेको कुझु बि ॻाल्हाए थी न, इन मां इहो ई थो ज़ाहिर थिए त तूं हाणे बि दिलावर सां ई थी प्यार। ये गोठ में केड़ी गाल पई हले? केड़ी गाल बाबा? त दिलावर तोसां घटि वधि ॻाल्हायो आहे? बाबा, इन दिलावर जो दिमाग़ ख़राब थियो आहे, मूं ते हुकुम थो हलाए। इन जो मतिलबु त ॻाल्हि सची आहे। मीरा जी सरदार साईं दिलावर खे गोठ मां ॿाहिरि कढी छॾियो आहे। छा बाबा, सरदार साईं दिलावर खे गोठ मां ॿाहिरि कढी छॾियो आहे? हा जी, दिलावर वियो हलियो, वेंदे वेंदे मोकिलाए बि न वियो।
अमीर खान तू सही माण्हू न आहीं पंहिंजो ॻोठु छॾे हिते जे वेही रहियो आहे मूंखे ख़र्च केरु ॾींदो अरे जे बेगा कहिड़े ॾींहुं तूं हितां खाली वियो आहीं जॾहिं बि आयो आहीं त पंहिंजा खीसा भरे वियो आहीं पंधु त करिणो पवे थो न रेसा पहिरीं ख़बर ॿुधी अथई कहिड़ी ख़बर रेसा आशमो दिलावर पाड़ में वरी अटकी पिया अथई वरी छा था मीरा था वरी ॿियो छा था मीरा वञे थी रेस छा जे बसां हुजाइती थींदी ऐं इहा ॻाल्हि वरी दिलावर खां बर्दाश्त नथी थिए पोइ त बेगा इहो कमु त ॾाढो सुठो थियो इहा त पहिरीं ख़बर ॿुधाई मैं रेस हाणे ॿी ख़बर ॿुधो दिलावर खे सरदार साईं दड़का ॾेई ॻोठ मां कढी छॾियो अथई अरे बेगा वाह अॼु तड़े ख़ुशख़बरियूं थो ॿुधाए रेस अञा टी ख़बर बि मूं वटि अथई उहा ॿुधायां अरे बेगा टी बि ख़बर आहे छा उहा बि ॿुधा टी ख़बर इहा अथई त मूंखे ख़र्च ॾे त मां वञा अरे जे छाजो ख़र्च दिलि त हणाए न जूता रेस जूता भली हण पर ख़र्च वठी पोइ वेंदोसांइ तूं बि वॾो चिचड़े आज़ार कयो असां सां वठ पैसा महिरबानियूं रेसा महिरबानियूं ज़र जंग जो बादशाह है पर यार माण्हुनि में मुंहिंजो दम थो घटिजे छो दिलावर साईं अवां त जंग जी ज़िंदगी मां बेज़ार थी विया अवां त चवंदा काश मुंहिंजो बि को घर हुजे हाणे वरी अवां खे छा थी वियो आहे मज़हर ही ॿेलो मुंहिंजो घर आहे ॻोठ जी ज़िंदगी हाणे मूंखे मौत जी माठार थी लॻे उते मोहब्बत जी मिठास जे बदिरां नफ़रत जी कड़ाण आहे हाणे मां ॻोठ में न रहंदुसि ॿेले में रहंदुसि दिलावर साईं जिते बि रहो अवां जी मर्ज़ी आहे पर ही ओचितो अवां में बदलाव कीअं आयो का ॻाल्हि न आहे मज़हर मां भुलिजी वियो हुयुसि मूं माण्हुनि में मोहब्बत पई ॻोल्ही पर उते सभु माण्हू मतिलबी आहे नफ़रतूं त जल्दी अगामी थी वञनि पर मोहब्बतूं त माण्हुनि खां बर्दाश्त ई नथी थियनि दिलावर साईं कॾहिं कॾहिं ॿिनि माण्हुनि जे विच में ग़लतफ़हमियूं थी वेंदियूं आहिनि माण्हू मायूस थी वेंदा आहिनि तव्हां बि शायदि न भगन न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे सॼी ॻाल्हि सिज वांगुरु चिटी आहे मां हिकु धाड़ेल आहियां जंहिंखां दुनिया नफ़रत थी करे माण्हू मूंखे जानवर था सम्झनि वेशी जानवर ऐं वेशी जानवर सां को मखण जहिड़ो माण्हू प्यार छो कंदो भगन केॾी न भुल में हुयसि मां भगन जीअं तुंहिंजी दिलि भॻी आहे न मां हुनजी चेल भंजी ॿुधाए तो केरु आहे कमबख़्त जे तुंहिंजे प्यार न अख खणी मौत खे दावत ॾियां हा भगन न मुंहिंजो प्यार त बंदूक सां आहे ॿेले जे जानवरनि सां आहे जानवर जानवर सां ई प्यार कंदा आहिनि इंसाननि सां न दिलावर साईं तव्हां आराम कयो लॻे थो तव्हांजी तबियत ठीकु न आहे हा भगन मूंखे आराम करणु घुरिजे मां थकिजी पियो आहियां ही छा था कयो दिलावर साईं ही छा था कयो न न ईअं तव्हांखे न करणु खपे